मोअज़्ज़ज़ सामीन अस्सलाम वालेकुम। परख कंपनी पेश करे थी नथू कहरी जी महफ़िल। हिन महफ़िल में असां वटि सिंध जो भलोड़ रागी उस्ताद मिठू कच्छी मौजूद है ऐं उन जा सब साथी परदेसी उर्फ डातू बाजे ते, मिठू उर्फ मिठूड़ो ढोलक ते, फिदा हुसैन खंजरी नवाज, रिकाचुस असांजो भा मामन बख्श खासकेली। अचो तो ॿुधूं नथू खां हू कहिड़ा कहिड़ा लतीफ़ा उस्ताद जी पसंदि ते पेश करे थो पाण। महबूब साईं महफ़िल, इन महफ़िल में असां सां ॾाढा मिठू गॾा फनकार ऐं इहे सभई मिड़ई फनकार जेकी जोड़ जा सट जा माण्हू आहिनि त उन जी महफ़िल में मुंहिंजी महफ़िल फुकरा जी में वेठा आहिनि। लख कुर्ब जा थिया आहिनि। हीअ लतीफ़ो उन जी फरमाइश सां तव्हांखे ॿुधायूं था त ॿेलाड़े जो शौक़ु हुजे घणो, ॿेलाड़े जो शौक़ु घणो, मुड़ुस हुजे कंधार अची 5-7 ॼणा शाम थिए थी ॻोठी भर था कनि। ॿेलाड़ो विढ़ंदे विढ़ंदे उते 2-3 के ॾिहाड़ा गुज़रिया। हिन जो छोरो पामे आहे पहलवान, ॾौंक लॻो पियो आहे ऐं छाजे करे हाणे इन खे अहिड़ो को सेखत ॾियूं, अहिड़ी का शइ खाराए प्यारे को धक ॾियूं जे जान ई छुटी पवेसि। अब हिकिड़े ॾींहुं सलाह कजे ॿियो कुझु कोन्हे, थाधल प्यारे नशा प्यारे आउट करे मैदान में छॾियूंसि। हाणे हिन खे छा कनि, मार छला थाधल भंग प्यारे ठाहे एॾा 2 गिलास था प्यारे हिन खे जानी करे छॾियूं। हाणे हिन खे वठो अचनि, आया जेॾी महिल ॻोठी भॼी ते सेखत कंदा हुजनि। हाणे उते सेखत था कनि था हुनखे प्यारियूं तरियनि ते नशे में अॻे ॿुढो बीठो हुजे दरवेश गोॾनि ते हथ वात बाटो पियो। हू हाणे ॿियो झलण वारो सो उते हलणियूं न थींदो हुते। अच्छा हाणे हुनखे हकलूं पियो करे, हू बीठो आहे तरियनि रखियो गोॾनि ते। हाणे हू वीचारो नशे में ॿुढो आहे, हुनमें हुजे साह जो हुनखे अॻे रांदी करके जवाब ॾे। वरी डोड़ी फिरी वरी अकल कनि, ॿियो मिड़ी ख़ैर ही चाकनि जो माठ में बीठो आहे जो हिन जो ॻाल्हि ॿुधो। छोरा पाण खां ही नशे में ॿुढो पियो आहे ऐं हिन जा लाह निकिरी न छॾियो त बीठो हाणे पाण हलूं था ॻोठ। सिज लाइण वारो ही सभु ॻोठ बेड़ा पिया, माल अची ॻोठ में पियो, ही अञी गोॾनि ते हथ रखियो हुन पोठ ते बीठो। हिन जे लॻे ॿेलाड़े जो मगज़ में जा ॻाल्हि बीठी, ही वात फाटो पिया बीठो आहे जो तेसी नौकिरी ॾिठो। ऐं भई मोरा खे ऐं अमाई को ॿिया सभनी तुंहिंजो पुटु को बांबड़ा गोॾनि ते अञा बीठो हुते मासी नालो मोरा थियो। तेसि ताईं ॾिसी हुन चाचे खे, ऐं अमा तूं वञे त को। हाणे माई अचे त बि घर सॾु कंदी घर वारी, हू पंहिंजे धुन में बीठो आहे नशे में ॿुढो। ऐं माई सॾींदी वञे, हू पंहिंजी धुन में बीठो आहे। तेसि ताईं वेझी अची पई हिनखे, ॾिसे पियो त अचे पियो माण्हू। हा जेॾी महिल वेझी वेझी माई आई, तोखे छो छा हिन जे हथ कई न हटियो पुरते। ॿेलाड़े झलण वारो अचे पियो। हा अची वियो झलण वारो। हाणे इहा ख़बर कान्हे त माई घर वारी, माई खे ख़बर न हुई, माई खे कहिड़ी करे छा थो करे। तूं ॿुधे पुरते हचो वञे अरे भॼो वञे माई खे मारे मुंहिंजो बुरो भो कोन छॾाईंदे। अरे घोड़ा पुत्र बसड़े जो माई कई त न्याथ निकिरी आहे। बस बस न करियां था भूरा भा अॼु लिड कढी। हे उस्ताद हाशिम जी फरमाइश है त मौलवी साहब को हज थे वियो। सो हज ते समरंदा आहिनि माण्हू त वीचारो वियो पियो हज ते वियो पियो त हिकिड़ो हुजे ही मिड़ी झुंकारींदो मुल्क छॾींदो पर वञे पियो। मिड़ी को कराची जहिड़ो शहर मटे वियो, पहिरें पंध पे वियो। अॻे सफ़र हूंदा हुआ
उन सफ़रनि में पहिरियों पंधु हलंदा हुआ तॾहिं अॼु थींदा हुआ हींअर त साईं पैसा आहिनि जाम लख कुर्ब मौला जा लॻाए पिया हींदा गाॾियुनि में अलाए किथां जो लहनि पंधु जेको करे वेंदो उहे न हज जेके हूंदा हुआ से त उन खे अलाह अलाह जो रसूल बश्क करे उहे ॿिया हूंदा हुआ उहो वीचारो मौलवी वियो पेगो हकलींदे हकलींदे वञे त हिकिड़ो मलंग करे जेके मोरनि जा खंभ कुलनि कलंदर जी मौलवी साहब मोरनि जा खंभ कुलंदे हक कलंदर पहुंची वञा मतलब कुझु हल त मदीने वठी हली हिकिड़े खां ॿ चङा आहियूं उहा दरगाह त ॾिस हक बाबा जाने याली हक कादर कलंदर अबा एक मलंग गोदरी सुधो ने मौलवी साहब सां गॾु हाणे ही वञनि पिया चोड़ में वञनि पिया त हारी हिकिड़ो जजो कर हुजे जजो कर ते हूंदी जा चरियो ॾिस में ऐं चरियो हूंदो भला चरियो न हूंदो त मुल्क छॾे वेंदो लेकिन कर्ज़ चजो हूंदो इहो हरू भरू बि गाॾियुनि में पियो लॻंदो त मूंखे कंहिंजो कर्ज़ लहे पर कर्ज़ ई नथा छॾीनि माण्हू कुदरत में साईं उन ते कर्ज़ कोन्हे के केॾां पियो वञे बचे चूनी ठपाइण पियो वञे वड़े उछलाए चूनी खे हल त मदीनो घुमाए अचे हिकिड़े खां ॿ ॿिनि खां टे चङा आहियूं हाणे बि टई वञनि पिया त घुमंदे सर्फंदे कंदे ईअं हिकिड़ी राति तरस अची मिली अॼु ॻाल्हि ॿुधो का फोड़ी करियूं अॼु फोड़ी करे को शीरो को चङो ताम लाहे विझूं हाणे त इन छा कजो तामड़ो खणी तयारु कयूं हिकिड़ी शीरे जी देगड़ी भरे राति जो लाहे करे रखियूं त मौलवी साहब उन में कुझु वॾो तंहिंजो त कुझु लेखो ॾियनि सुभाणे रब्बिल रसीम सुभाणे अल्लाह चई यार ॻाल्हि ॿुधो अॼु जेको न ख़्वाब भलो लहे सो सुबुह जो थी हा मानी खाए ॿिए ताक़त न उन मां गिराक खणे अरे तोखे मलंग ॻाल्हि क़बूल आहे चई हा साईं मूंखे क़बूल आहे हारी तोखे ॻाल्हि क़बूल आहे मूंखे क़बूल आहे जी मूंखे अॻी क़बूल आहे सुभाणे रब्बिल रसीम हाणे त सुभाणे वारी निमाज़ पढ़ी सुतो मलंग 5-4 टोपियूं पीए सुतो हारी त जो कर्ज़ चूनियूं ढगा छॾे बनी विया तंहिंखे गणतनि जा घर उनखे निंड अचे थी ही जे सभु सुम्ही रहिया त गच माल थई आधी अध राति गुज़री हारी टप ॾेई उथी देगी सॼी ठाठो थो फिटाईंदी खाई ज़रो कोन छॾी सुबुह थियो टांडो टोपी ॿारियूं मौलवी साहब थियो विझूं करे नमाज़ पढ़ी वेठो जी मलंग साईं ॾे ख़बर हाणे ख़्वाब जी चई तव्हां पहिरीं ॿुधायो जी मौलवी साहब तो ख़्वाब ॿुधाए चाऊं छा ख़्वाब ॿुधायां सुभाणे रब्बिल अज़ीम सुभाणे अल्लाह मदीने पहुतो त वञी मदीने पहुचण मके पहुचण खां पोइ पेशमाम थियो बीठो आहियां निमाज़ जो पाहियां रब जा लख कुर्ब थी विया असां ते चई वाह साईं अहिड़ो त ख़्वाब ॿियो आहे कोन ॿियो मलंग साईं तूं ॾे ख़्वाब जी ख़बर चई आऊं ख़्वाब जी ख़बर छा ॿुधाई 100 घोड़े जो धणी शीशे जी बादशाही लॻी पिया हुन में हुकूमत वेठो हलाया कुदरत वारे मोरनि जा खंभ ॿिया चा इन फिलूं असांजी विसरी वञी चई वाह साईं इहो ख़्वाब बि सुठो आहे यार हारी तूं ॾे ख़बर चए साईं आऊं कहिड़ो ख़बर ॿुधायां मूंसां जेका हालत आहे अलाह खे ख़बर आहे मूं धणी खे ख़बर आहे ख़्वाब मूं चयो मां कोन लधो हूंदो भई कहिड़ो ख़्वाब आहे तुंहिंजो सुतो पियो त पुलिस अची मथां बीह रही अरे उथी कुली मार त पुलिस आहे उथी देगड़ी में माल पियो आहे सभु खा उथियसि 2-3 गिरा खाधो वरी ढकियमि चई छा थो करी मुंहिंजा पोयां हमरा आहिनि न उन सां बदली कोन सभु खा साईं हाणे ईअं त न थींदो हमरा अरे खा साईं खाधमि वरी कुझु जारी खाधो वरी बि इहो फाको छा थो करी खाधो न सभु खा नेट जो फाको मुंहिंजा कुल्हा नेटनि कढी ॾिया पोइ नेठां खाई वियुसि अड़े खाब इहे बि खाब अरे मलंग साईं खा पंहिंजा ॿई भला आहिनि खोल त खायूं देगड़ी खणी खणी खाली देगड़ी पई आहे चइबा ही छा कई चई छा कयमि चवां त मूं कूड़ कयो छा चई पोइ तूं असांखे त उथारियां सुभाणे रब्बिल अज़ीम सुभाणे अल्लाह किथे कंहिंखे उथारियां तूं पेश इमाम थी मदीने बीह रहे मलंग वञी शीशे जूं बादशाहियूं 100 घोड़े धणी थियो मूंखे पुलिस ॿुहारे जी कयो हाणे कोन पतो खाई सॼो माई वीचारी नंढी नेटी मुड़स जे पीर सन ताणे माई जा ख्याल तमाम अहिड़ा मुड़स ते हुजनि जे अॼु पासो खोले त सुभान अल्लाह कुदरत मुंहिंजे साईं जी माई रोज़ानी वञे अवलिया ते ऐं आशकोली अलाह जा अरे मुंहिंजे मुड़स खे न तूं अखियुनि खां अंधो करे त जेको चए सो तोखे ॾियां
रोदानी अब जाते नहीं यो सवाल तो हमरा जन तिनी जड़े काका देख भाई मड़ी तुझी जेका ता रोदानी अब जाते दी वनी आए खैर बसड़े पा मड़ी को पा मिट्टी जो घुरंदी गडी हो पा मिट्टी जो खराब थई बस ची दिसनस ने गाल के हेकड़ी अग में लिखी नी माई खा वेही रहो मथा इन जी फाको गए आए आस्कोली ला जाले मु छोरी छिनी धरती जो सवाल ए मुझे मुर्स के अंधो करे खन काम जो चाहे तो खेड्या ताने मुर्स तो अंदर जवाब दे की वन 10 कुकड़ 5 शेर के वनी खा हाने दी 10 कुकड़ ए 5 शेर के जे वठी उन खादा त खाई सुन के वठी हित थी पई हुन के सांठी जे वठी सांठी दवा वखन का थोड़ो झको तो कोन जो पर हुन के तो गंतरा गालायो ने ई मेरी गाल बुध नजर न थी पवे ए को जी बसला जे छा थी लो ए बेरी अला अपना नी दो रब्बुल आलमीन पालन हार तो चंगो को ठीक है पर तू वन्य न होडा वञ तूं डॉक्टर फिलाणो पियो ने ॾसजे त उन तो चवंदा न सोयरो ॾाढो अहिड़ो सुठो ॾींदो आहे बहितरीन सोयरो आहे राति जो पाइण खां पोइ ॿई तारा हंध में उहो वठी आ हाणे पर छा करे हाणे तारा बीठा आहिनि नज़र न थी पवे कुदरत मुंहिंजे साईं जी वरी 2 टे ॾियारा गुज़रिया त वरी माई जो इहो सुवाल ऐं आजकल इलाजा अड़े मूं छोरी जिनी जो आख़िरी सुवाल इहो कननि खां ॿोड़ो करे जेको चांहिसि तोखे कननि खां जेको ॿोड़ो करे त हाणे जे हुन छा कयो जबा अंदर जे वेठो न ची वञ वरी 10 कुकड़ 5 शेर के खाराईंसि ठुप वरी कननि खां ॿोड़ो ठुप वरी कननि खां ॿोड़ो जे थी वेंदो हलियो त हाणे हिन छा कयो उहो आदतनि खे त लॻी पई हुई न त 5 शेर वरी बि के 10 कुकड़ वरी बि जने खाराई वरी काको पोड़ो टाट थी वियो हाणे कननि खां वरी ॻाल्हि और ते कर कननि खां नथो ॿुधां ऐं वरी पोइ त छो त छा आहे कि बस यार कुदरत जा राज़ अलाए छा पियो थिए छा कोन थो थिए चइबो हीअं कर हुके जी नड़ियूं खणी उहे उन सां फूका ॾियारे अलाए कंदो ताड़ियूं ॿई फाटी निकिरी वञूं त हाणे हिन माई जो बि नथो कीअं करे हुनखे त ॾिस न त टी ॻाल्हि ॿुध ॿियो ठहियो अॼु मुंहिंजी खट सांजी रख घटी ते चए त नज़र ई कान थी पवे कननि खां गरो थी वियुसि को कॾा काबो टोड़े करे हेॾा ते त ठुड़कायां त वेठो बराबरि ही मोली वञी घटी ते खट रखी सुतो हाणे राति पई सुतो पिया पर हिन लठेड़ी हुजे जंहिंमें 5 किलो बार हुजो उहा पासे खां रखी त माई बि छॾे जेका हराड़ी त आजकन खे अहिड़ो टाइम न जो 5-6 जेके हुजनि तिन जो टाइम हिकिड़ो अब शाम थींदी वञे रातड़ी पुंदी वञे बांगनि जो टाइम ख़तम थींदो वञे आज ठका जी कयो सलाम वालेकुम अची वियो ही बि छाण हणियो पियो हुजो तेसी माई अकल कई ऐं मटिया जी ही दरवाज़े मथे सुतो पियो आहे वठे अचां ऐं पोइ लॻनी त मटे अचां जी दरवाज़े मथे ऐं खोड़ा फिर त कहिड़ो मूंखे टप कोन लॻे लॻी तोखे कहिड़ो टप अञा बीठो आहीं मटियो नथो अचे अंदरि जी केॾां वञा ही बीठो आहे दरवाज़े ते मथे सुतो पियो ऐं खट जे हेठां मटे अचां हाणे हुनजो हाणे मटंदो खट जे हेठां हिन जो खट जे हेठां पांबड़ो ॾेई मटण गोॾा खोलियो मणके में थो लठ विझेसि ठका जे लठ ते एतिरो कई ही हिकिड़ी कुंड में जंहिं तेसी अच माल ठका ॿिए जी कयो हाणे ठका सलाम वालेकुम आयो ॿियो बि ऐं पोइ लॻणी तूं मटियो नथो अचे न को हुनजे लाइ कयो हिकिड़ो ई बीठो साॻी सॾु करे त वरी ॿियो अची वियो आशको अब हुनजे जीअं ची खट जे हेठां मटे अचां ही बांबड़ो उहो मणको कढे ॿाहिरि मणके में लट ते ठका जे लट ते त काई ईअं कंदे कंदे हुन 6 पूरा मारे छॾिया 6 मारे मथां वरी आयो घर चीची हेॾां चेॾां ही छा आहिनि केरु आहिनि सुञाण मूंखे अंधो पे इन ॻाल्हि न ते कई कननि खां ॿोड़ो बि तो हिन ॻाल्हि था कयो ज़ुप जे लठ माई खे मां इहो मणको बि चट अब 7 ई मारे खणी कुंड में छॾिया मलंग हिकिड़ो जे नशे जी वीर में तुंहिंजी रड़ पुंदी जा थी वियो कलंदर चई मलंग हेॾां छेॾां आयो जी 100 रुपया वटि माण्हू मारियो वाह मिचलाए हक जी लाल नाहे ख़्याल गोदरी रखी ईअं पुठनि ते रखी तंबू थी वियो ॿियो ज़ुप वञी वाह में कराए टोड़ी आयो हक बाबा 100 रुपया खपे छलायसि वाड़े आवाजो छलाए ही ॿियो जे पियो आहे ही पियो जो आहे ॾिसी कोन थो तूं वाह रे वाह वाह कलंदर वाह इहो वरी छा आहे रखंदे पुठनि ते हल मुंहिंजा वरी घेड़ में छलाए 5 मिंट बीहो वरी टोलियो बाबा छलाए चने भली जो कसम ली ताईं बीठो कि मलंग यार तूं कलंदर जो मलंग तीअं कूड़ करी ही जे पियो हरिस हाणे 7 मुआ पिया हुजनि उछला जे ॿियो किलो हुते रखे अब ईअं कंदे 6 उछला जे बाक़ी आख़िरी वञी हिकिड़ो रहियो हिन त हाणे छा करियांसि ही हितां यकदम घेड़नि में निकिरियो वञे पिरा जो टाइम लॻो वञे थोरो ॿुड़ अॻिते करे तेल जेका दरन में झणा त फासी पवे ही चाहे दरवाज़नि जे मथां जी बीठो त वाणिया माण्हू हिंदू जेके आहिनि पूॼा कंदा आहिनि पाणी में सो जे हेठि घेड़ में वेठो तंहिं फिस फिस कई अशोड़ करे भॻवान करे अशोड़ करे भॻवान करे हुन मथां जी माण्हू थियो ज़ुप ज़ुप
हाणे zup जे थियो था बा हुजे निकरने वायो ये तो टांट खानी टांट जे खानी अब एक किला खण दे हे पोया कर हला थई यार सजी रात भजाए दी मलंग के जाने यार हे कदर करे हाणे खणी न हिन मणके में वाणी जो केरा कोड के जा लोटो वाणी के बडा डाढाणी मारे वाणी के पुठन दे रखी दरवाजे में जाजी हणी बी रयो मथा से मथा वारी भजे न निकरे कौन निकतो जो बे ठक्का जी कहीं बाबा जाने याली डंडो रत मारो दे मारे यार भगो दे यो वाक्य तुझी गाल सच्ची है सजी रात मुके भजाई मुके अकलू कई बार पाण को गाल रखी सी गान मलंग मौला जा रखी डंडो नो तो ये मारियो चान कि हां क्या भी मारियो चान भगो दे यो मलंग तो गाल बुधई ना भाई त बाजू कि छो कि सत मारे ने मुंह अठो मारियो तो हण चंद तो यार चजू दोस्तों इकोली हो जे जोड़े ता को मरी झरी 12-1 जे मस वेचारी जान छुटी आयो जे घर त माई पई सही जो सुती ने मानी पजा कान पचाई अची गयो थारी ओन कमिनकिरी मा और तो कमिनकिरी मा माई पे चली थी अनवरी तुम से के सुमु सही नहीं के रोटलो केल से रोटलो केल दे मैं एकली केल दूंगा पानी में दूंगा तो रोटला गयो आका पी शर्मी तूने शर्म किया तो हमें जोड़ा में आका मरी आए तमे तो रोटलो नहीं दिखड़ियो का बे शर्म तमे देखा मुना वात नहीं हमरा उनको इंसान देखा कुतराई दिखरी नहीं ओ कपड़ा कुतराई दिखरी तमे कह केम नहीं रोटलो खरियो बड़ी माई गेला तू बटई ठका गेला तो दई वनी केरी वट जी केरी देन कयो बाठो माई सीधी छारणी केरी पे एंडो तो जो थन चढ़ो मारी दो हम थानोड़ी जी बेद डांडे ओन कमिनकिरी मा अरे दो हमने भोग करियो दे का दो आई थईने मरी तो ही नहीं ओन कमिनकिरी मा अरे कपड़ा का मरी गया तू हमने का भोग करियो ने मारी मरी गई कमुना पुलिस ले दासे का मरी गया तू हमने का घर दो भी गयो ओन कमिनकिरी मा हाणे इन डोर पादी पटेल वठ आका पत्रेल क्या सूस है कि हमने भूख करी ने मारी बाहरी मरी गई कमुना पुलिस ली ना दे घर धोली ता पटेल जो जवाब और का पुलिस ली ना दे को वाणिया रा पारा में बैठो भलो पता केवी ताकत पुलिस ना का मुना रा पारा मूरा पारा मारा का ली दाते पुलिस ना ताकत नहीं क्या मुना हयाती दे का पुलिस ना ताकत नहीं के ली दाए तमे जाओ घर भी हो परो मरी गई तो मरी गई हाँ तो ठीक से पत्रेल तो बात हमड़ावे कावड़ा मुना पुलिस लीधा से आ कमिनकिरी मा कमरी तो कमरी गई कमुना पुलिस लीधा से के बना का हमें कपड़ा का पट्टो तो सिके ले बस मरी तो तो बहन चाह के जो वो आस्ते से कर मरी तो हुई गई तो ने पाई चुसाई कैसे चुसाई है कहीं चुसाई कहीं तो माई तो चंगी भली थी है वही रही उथिए जे वेई रहते निसी आई अखन डोड़ पानी पटरे जो आका पत्रेल के तू से के हमने जो का पाड़ा में का बड़ा का मां मरी दावे का जमीन में दाखल देखो मुने मंगाड़ो हमें को उठाड़ू अबा मुने मंगाड़ो का मुने उठाड़ू तूने केवे दात मिली छे के मुना भगवान दात दीदी छे एवी दात मिली छे का एवी केई नथी मिली छे बटे जाड़ा को महीनो 2 महीना 4 महीना गुजरा तीरसन रेवनी में जो साहब ट्रू पड़ो 100 कोरड़ी दे रवानो अब 100 जरड़ी जो रवानो तो हाणे हिन टोड़ पाती हाणे